तहसील सीनियर सूबाई वज़ीर शर्जील वेवट चयो आहे त पीटीआई ॻाल्हियूं न पर डील जी दरख़्वास्त ॾिनी, जंहिं लाइ इदारा तयार आहिनि। इदारनि ख़िलाफ़ मुहिम हलाईंदड़ कहिड़े मुंहं सां ॻाल्हियुनि ते चई रहिया आहिनि। पंहिंजे बयान में शर्जील वेवट वधीक चयो आहे त पीटीआई वारा हिक तरफ़ इदारनि ख़िलाफ़ मुहिम हलाए रहिया आहिनि त ॿिए तरफ़ ॻाल्हियुनि लाइ मिनथू पिया कनि। 1.5 साल खां पीटीआई जो हर टोलो डील जी कोशिश पियो करे। पीटीआई जे हर टोले जो पंहिंजो नज़रियो आहे। शर्जील वेवट वधीक चयो आहे त पीटीआई वारा पहिरियां सोशल मीडिया ते धमकी ॾींदा हुआ, हाणे पीटीआई जो वॾो वज़ीर दहशतगर्दनि वांगुरु इस्लामाबाद ते काहा जी धमकी ॾिए पियो, जंहिं मां हिननि जी दहशतगर्दी वारी सोच ज़ाहिर थिए थी। नाज़रीन, एक भेरो ॿीहर अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील वेवट चयो आहे त पीटीआई ॻाल्हियूं न पर डील जी दरख़्वास्त ॾिनी, जंहिं लाइ इदारा तयार न आहिनि। इदारनि ख़िलाफ़ मुहिम हलाईंदड़ कहिड़े मुंहं सां ॻाल्हियुनि ते चई रहिया आहिनि। पंहिंजे बयान में शर्जील वेवट वधीक चयो आहे त पीटीआई वारा हिक तरफ़ इदारनि ख़िलाफ़ मुहिम हलाए रहिया आहिनि त ॿिए तरफ़ ॻाल्हियुनि लाइ मिनथू पिया कनि। 1.5 साल खां पीटीआई जो हर टोलो डील जी कोशिश पियो करे। पीटीआई जे हर टोले जो पंहिंजो नज़रियो आहे। शर्जील वेवट वधीक चयो आहे त पीटीआई वारा पहिरियां सोशल मीडिया ते धमकी ॾींदा हुआ, हाणे पीटीआई जो वॾो वज़ीर दहशतगर्दनि वांगुरु इस्लामाबाद ते काहा जी धमकी ॾिए पियो, जंहिं मां हिननि जी दहशतगर्दी वारी सोच ज़ाहिर थिए थी।